अरिड़हं दिसंबर 1987 में बेनज़ीर भुट्टो जी आसिफ अली ज़रदारी सां शादी थी, जंहिंखां पोइ बेनज़ीर भुट्टो 2 भेरा पाकिस्तान जी वज़ीर आज़म ऐं आसिफ अली ज़रदारी 1 भेरो सदर बणियो। आसिफ अली ज़रदारी जो तालुक़ु नवाब शाह जे हिक ज़मींदार घराणे सां आहे ऐं उहा शादी अरेंज मैरिज हुई। बेनज़ीर भुट्टो पीपल्स पार्टी जे गढ़ लियारीअ जे किकरी ग्राउंड में पंहिंजी शादी जी तक़रीब कोठाई, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन बुंजा जहन नाल सुपन है, बेनज़ीर जाने वतन बुंजा जहन नाल सुपन है, बेनज़ीर जाने वतन है, बेनज़ीर जाने वतन है। इन मौक़े ते भारत खां अदाकार ऐं सियासी अॻुवान सुनील दत्त मौजूदु हो, जॾहिं त पाकिस्तानी अदाकार शफ़ी मोहम्मद ऐं रागी मोहम्मद अली शेखी बि शिरकत कई। कुझु माण्हुनि जो ख़्यालु हो त शादीअ खां पोइ बेनज़ीर भुट्टो सियासत छॾे वेंदी, पर मोहतरमा अक्का जे दौरान ई वाज़े तौरु ऐलान कयो त हूअ अवाम सां गॾु रहंदी ऐं हयातीअ जी आख़िरी घड़ीअ ताईं अवाम जे विच में रही। ये भी कहना चाहती हूँ कि पीपल्स पार्टी को आपके दुखों का एहसास है। आप मत सोचिए